सिंधी ॿोलीअ में बि ॿियनि ॿोलियुनि वांगुरु जाम पहाका आहिनि, चवणियूं आहिनि, इस्तलाह आहिनि। त उन्हनि में हिकु असांजी सांस्कृतिक सुञाणप आहे। कंहिं बि ॿोलीअ जा भाषा जा उहे जेके ईडियम्स आहिनि, प्रोवर्ब्स आहिनि, जंहिंखे असां सिंधीअ में पहाका चवंदा आहियूं, उहे सदियुनि खां हिकु पीढ़ीअ खां ॿिए पीढ़ीअ ताईं पहुचंदा आहिनि। हिकु क़िस्म जा उहे जेम्स आहिनि, मोती आहिनि, जिन में ज्ञान भरियलु आहे। त अॼु असां हिकिड़े अहिड़े पहाके जो ज़िक्र कंदासीं ऐं सम्झंदासीं त उन में भाषाई शाहूकारी कहिड़ी आहे ऐं उनजो जीवन लाइ कहिड़ो मतिलबु आहे। त पहाको आहे सवड़ आहर पेर ड्रिघेरण। सवड़ आहर पेर ड्रिघेरण। त हिन पहाके जो लफ़्ज़ी मतिलबु त इहो ई आहे त जेतिरी तव्हांजी आवक हुजे ओतिरो ख़र्च कयो, उन खां वधीक कंदो त तकलीफ़ ईंदव। छा अॼुकल्ह माण्हू क्रेडिट कार्ड ते बारो करे, लोन वठी करे बि जाम ख़र्च करनि था। त उन्हनि ॻाल्हियुनि खां ई असांखे पासो करण लाइ हिकु पहाके जे रूप में चयो वियो आहे त जेतिरी तव्हांजी सवड़ हुजे ओतिरा ई पेर ड्रिघेरियो।